मां हिन वाक़े खे कंडेम थो कयां ऐं मां SP सां बि ॻाल्हायो त हिन खे अरेस्ट कनि जेके बि अफ़गानी पठाण आहिनि। इन करे जो असां कॾहिं बि अफ़गानी पठाणनि खे सपोर्ट कोन कयो आहे। सो उन्हनि जो वाक़ियो कयो आहे उनखे मां पंहिंजे दिलि सां कंडेम थो कयां ऐं इनशाअल्लाह जेके बि क़ातिल आहिनि उहे जल्द गिरफ़्तार थींदा। इहा यकीन ॾियानी कराई आहे SSP साहब। कंट्रोल थींदियूं आहिनि बॉर्डर तां। जीअं बॉर्डर ते तव्हां कंट्रोल कंदव हिननि खे एंट्री न ॾींदव त न ईंदा। बाक़ी हिते बॉर्डर तां जहिड़े नमूने सां अचनि था उहा त फेडरल गवर्नमेंट जो इदारो आहे बॉर्डर खे कंट्रोल करणु। उन्हनि खे एक्शन करणु खपे इन जे ख़िलाफ़ ऐं उनखे ब्लॉक करणु खपे त असां वटि न अचनि। कुझु माण्हू जॾहिं सियासत में पुॼी न सघंदा आहिनि पोइ अहिड़ियूं हरकतूं हरबा यूज़ कंदा आहिनि त ॿिए खे पाण नथा पुॼी सघनि त ॿिए जे थ्रू ॿिए खे हरू भरू ख़राबु कजे। ईअं न आहे। असां त पैदाइशी सिंधी आहियूं। असांजा वॾा बि हिते मरी विया आहिनि। सफ़ा हिते क़बरूं जूं ठहियल आहिनि। हर शइ हिते आहे ऐं उहो सभु हिते 200 साल खां वठी असां हिते वेठा आहियूं। सो इहे ॻाल्हियूं जेके कनि था इहे उहे ॻाल्हियूं था कनि जेके इहा बि ख़बर न आहे त हुनजो पीउ किथे पूरियल आहे ऐं ॾाढो केरु हो हुनजो। तो ॻाल्हि इहा आहे त इहे माण्हू हरकतूं कंदा आहिनि पर मां हिन वाक़ियनि खे कंडेम थो कयां। अहिड़ा जेके बि वाक़िया थींदा मां उन ग़रीब माण्हू सां जंहिंसां ज़्यादती थी आहे उन सां गॾु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।